पाठ साहब ॾियारी जे पावन पर्व जी अज चंड के शुभ मौके ते उन्हीं सच्चा साईं जी आशीर्वाद पाए रहे आयो। सड़े प्यार भरे अवसर भाई दूज जे सुहाने समय में सबने भावरन भेनरुन जेके जेके भाव और भेनर इन शुभ त्यौहार के उमंग उत्साह प्यार सिख श्रद्धा मान मर्यादा इखलाक किरदार नाम ध्यान सिमरन कहबे उमंग भरे उत्साह सा मल्हाए रहा है। यही त्यौहार हकीकत में सॼे ब्रह्मांड जो त्यौहार है। तंहिंजे करे ब्रह्मांड जे रहंदड़ हर जीव आत्मा के पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। ॾियारी जो पावन पर्व उमास की ऊंधाई रात में जगमगाहट संचलवा गिर थी दो आहे। चंद्र जी चांडरान प्रकाश सा वधी करे वो पंहिंजी मंजिल ते पहुंचंदो आहे। ये चीज यो उत्सव असां सभिनी खे सम्झाईंदो आहे त पंहिंजे जीवन जे जंहिंमें असां पैदा थियासीं पतो न है कहिड़ा कहिड़ा करम लेखा चोखा खड़ी करे आयासीं ऐं सभु खे संभाली दे बेहतर अंदाज सां हलाईंदे जॾहिं उन्हीं लेखन खां अॻिते वधी असां भाग्यशाली बणिजी करे चंद्र जी चांडराण में अचूं मन भागन ऐं नसीबन वारा बणिजूं त पोइ उन्हीं मौके खे असां संभाले करे हलूं। छाकाणि असल कमाल जी चीज इहा हूंदी आहे त जॾहिं इंसान कुछ तकलीफ़ में हूंदो आहे पोइ त हू चङा आहिनि बहितरनि खे जारी रखंदो आहे पंहिंजी क़िस्मत खे संवारण जी कोशिश कंदो आहे। पर जॾहिं इंसान तकलीफ़ुनि खां निकिरी करे बहितर जीवन में ईंदो आहे दुखन में सिमरन चंगाई बेहतर कंदे पान खे चमकाईंदे जॾहिं चंड जी चांडराण
यानी सुखनि में दाख़िल थींदो आहे त पोइ उनजी खोपड़ी घुमंदी आहे ऐं वरी पंहिंजी मनमानी ते लही ईंदो आहे, वरी कुझु उल्टा कदम खणंदो आहे ऐं इंसान हक़ीक़त में उते ई मार खाईंदो आहे। पर जेकॾहिं हू चंड जी चांडराण यानी सुखनि में पाण खे संभाले बहितर करे त पोइ जीवन सदाई चांडरोकी जी चांडराण वांगुरु हमेशह जे लाइ चमकंदो रहंदो, वधंदो रहंदो, वसंदो रहंदो, ख़ुशि ख़ुशहाल रहंदो। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं असांखे ॾियारी खे हमेशह जगमगाईंदड़ थी रहणु सेखारे थो। असां ईअं न सम्झो को ॾियारी ख़तम थी, पर अॼु जो ॾींहुं ॿुधाए थो त असां ॾीए जी लाट वांगुरु सदाई पंहिंजो पाण खे जगमगाईंदा हलूं, सदाई पंहिंजो पाण खे चमकाईंदा हलूं, सदाई पंहिंजे जीवन खे अॻिते वधाईंदा हलूं। इहो ॾींहुं असांखे संभाले हलणु सेखारींदो आहे। ॾियारी जो ॾीओ या कोई बि दीप मालिक जी रहमत सां मिली करे हिकु दफ़ो त जगमगाईंदो आहे, पर चंड सम्झाईंदो आहे त उहो दीप बुझणु न खपे। यानी असांजे अंदर में उहे बहितरियूं चङाइयूं उमंग उत्साह हमेशह भरिजी रहणु खपे। असां हमेशह उनखे संभालींदा रहूं। जे ॾींहं खे हिकु दफ़ो जगमगाइबो आहे, पर अगरि उनजी संभाल न कंदासीं, उनजे तेल ऐं वट खे न संभालींदासीं त पोइ आस्ते आस्ते दीप उजंदो वेंदो। पर जेको अखंड ॾीओ जगमगाईंदो आहे त उनजो मक़सदु हूंदो आहे त उनजे तेल ऐं वट खे घी खे हमेशह संभालियो वेंदो आहे। असांजे जीवन जी ज्योति में तॾहिं जगमगाईंदी जॾहिं असां पंहिंजी नज़र पाण ते रखंदासीं, पाण खे संभालींदासीं। यानी पंहिंजो इख़लाक़, किरदार, मान, मर्यादा, सम्झ, हालत, रहत, असांजो जीवन कंहिंसां कीअं हलिजे, पाण खे कीअं संभालिजे, जीवन खे बहितर अंदाज़ सां कीअं हलाइजे, नंढी वॾाई जो क़दुरु छा हुजणु खपे, चङाई ऐं मंदाई खे साम्हूं रखी उनजो अॻिते नतीजो छा निकिरंदो। यानी जेको बि असां फ़ैसिलो करूं जीवन में, पूरी घड़ी खे रखी करे न करूं, पर असां ॾिसी करे कयूं त हाणे कयां थो, जॾहिं जो फल मिलंदो, मोट मिलंदी, त उन जो नतीजो छा हूंदो। जॾहिं उन खे साम्हूं रखंदासीं, जीअं दीप त जगियो, पर असां ॾिसूं अगरि दीप मां घी ख़तमु थी वियो ऐं वट जली वई, जॾहिं दीप जो ऊंधे थींदी, विसामी वेंदो, त पोइ छा थींदो। जगमगाईंदड़ दीए जी जॻह किथे हूंदी आहे ऐं उजामियल दीए जी जॻह किथे हूंदी आहे, असां उन मां सम्झो। जॾहिं दीओ उजामियो आहे त असां किथे बि उछलाए छॾींदा आहियूं, किथे बि फिटी करे छॾींदा आहियूं। उजामियल दीए जी का वैल्यू हूंदी ई न आहे।
खड़ी करे बोरी में करे ॿाहिरि कढी जाॾे बि कयूं फिटियो करे छॾींदा। यानी असांजो इंसान जो जीवन वो बुझण न खपे, वो ख़त्म न थियणु खपे, असांखे पंहिंजो पाण खे संभाले हलणु खपे। इन करे ॾियारी खां बाद चंड खे साम्हूं रखियो वेंदो आहे। त चंड आयो माना जॾहिं तव्हांजे जीवन में चङाई ऐं बहितरी अचे त पोइ असां पंहिंजे जीवन खे संभाले करे हलूं, पोइ असां पंहिंजे जीवन खे अॻिते चङे नमूने वधायूं, असां पंहिंजी ज़िंदगी खे संभाले करे अॻिते वधूं। इन करे उनजे लाइ असांखे पंहिंजे इख़लाक़ ऐं किरदारु, नज़र ऐं नियत खे संभाले करे रखिणो पवंदो आहे। मान ऐं मर्यादाउनि खे हमेशह ॾिसी करे हलणो पवंदो आहे। इन करे चंड जे ॾींहं खे भाई दूज करे मल्हायो वेंदो आहे, छाकाणि त अॼु जो ॾींहुं भाउ ऐं भेण जो त्योहार हूंदो आहे। ऐं उहो इन करे छाकाणि भाउ ऐं भेण जो रिश्तो हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें टोटली पौतरताई, चङाई, हमदर्दी, प्यार, मोहब्बत सभु कुझु भरियल हूंदो आहे। इन रिश्ते जो ॿियो को टोड़ आहे ई न। कोई किथे बि रहे लेकिन इहो रिश्तो कॾहिं भुलिजंदो न आहे। इन रिश्ते जी यादि, प्यार ऐं सिक कॾहिं बि ख़तमु न आहे थींदो। भाउ ऐं भेण हिकिड़ो प्यार, प्रेम ऐं पौतरताई जो रिश्तो आहे। मान, मर्यादा, इख़लाक़, किरदारु, नज़र ऐं नियत जी पौतरताई जो रिश्तो आहे। तंहिंजे करे इन जो मक़सदु आहे त असांजी नज़र ऐं प्यार, प्रेम जेके असां चाहियूं था सदाई चमकंदा रहूं, वधंदा रहूं, त भाउ ऐं भेण वांगुरु अहिड़े प्यार ऐं मोहबत वारी हुजणु खपे। मुफ़ाद परस्ती वारी न हुजे, स्वार्थी वारी न हुजे, पर बेलौस हुजणु खपे। हिक ॿिए सां मोहबत जॾहिं बि थिए त पोइ उनमें लालच या लोभ न हुजणु खपे। जेकॾहिं स्वार्थ आयो, मुफ़ाद परस्ती आई त पोइ उहो रिश्तो घणो करे हलंदो न आहे, जल्दी ख़तमु थी वेंदो आहे। थोरी ॻाल्हि ते अटकाव थियो, ख़तमु थियो। लेकिन भाउ ऐं भेण जो रिश्तो उहो स्वार्थ खां परे हूंदो आहे, हू जान ॾियण वारो हूंदो आहे। इन करे उनजी कहाणी बि ईअं हूंदी आहे। तो यम ऐं यमुना ॿई भाउ भेण। यम जो कम ई हूंदो आहे कंहिंखे खणणु, इन करे हू सदाई रुधल हूंदो आहे। कॾहिं कंहिंजे लाइ मौत बणियो, कॾहिं कंहिंजो हिसाबु कयो, कॾहिं कुझु कयो। उनखे हिकु सेकंड जी फ़ुर्सत कोन्हे हूंदी, सदाई उहो बिज़ी रहंदो आहे। हिक खे पूरो कयो, ॿिए जो हुकुम मिलंदो अथसि, ॿिनि खे पूरो कयो, अठनि जो हुकुम मिलंदो अथसि। हू सिर्फ़ु सभिनी खे पंहिंजो लोक पहुचाईंदो रहंदो आहे। यमुना पंहिंजे घर हली वई, पर यमुना चवंदी मुंहिंजे घर तूं अचु ज़रूरु। ॿुधे उहो बि चाहींदो मां वञा, हुनखे टाइम मिलंदो न। चवण मां कॾहिं वांदकाई थिए त मां वञा न, वांदकाई मिलंदी न आहे। सदाई मां एतिरो बिज़ी हूंदो आहे, अटि खणंदो आहे, 15 ॾींहंनि जो वारो ईंदो आहे, दिननि खे खण। इन करे मुंहिंजो कम ई मारण, मां छा करां। ये करे यमुना ज़िद तुम्हारे अच ज़रूरु।
यम चुस ठीक आहे ऐं उन कुझु वक़्त जी छुटी कई भई हल कुझु वक़्तु तक भेण ते वञिणो आहे इन करे कुझु न आहे करिणो ऐं भेण ते वियो उन बि ॾाढो स्वागत कयो आदर भाव कयो हिन जे लाइ चङे नमूने खाधा वग़ैरह तयारु कया जे कोई बि भाउ पंहिंजी भेण ते वञे त भेण कपिड़नि में कोन्हे मापंदी भेण जे लाइ सभ खां वधीक चीज़ हूंदी आहे त पंहिंजो भाउ हूंदो आहे जेकॾहिं घर आयो त बाक़ी उहो सभु कुझु विसरी वेंदो कुझु बि यादि कोन्हे हूंदो ऐं हुन में जीअं भाउ पहुतो हो त पंहिंजे कम में वेंदी वई हिनजी आरती कयईं तिलक लॻायईं सभु कुझु कयईं ऐं जॾहिं मोटी पूरो थियो या मोतण जी कई उनखे भेण खे जेको बि प्यार सां गिफ्ट वग़ैरह हुया कपिड़ा हुया पैसा हुया जेको बि कुझु हुयो उन प्यार सां सभु खणी वियो जेके जेके हुन जा हुया सभु उनखे ॾिना भेण खे हुन मौत में उनखे आशीर्वाद ॾिनी ऐं उते जंहिंमहिल ॿई वेठा त पोइ यमुना चयुसि हे त पाण हिक ॿिए खे ॾिनोसीं पर जेको प्यारु आहे त ॿियनि खे बि कुझु मिलणु त खपे न जेको बि आहे सभिनी खे ॾियूं त पोइ उते यम चयो चए अॼोके ॾींहं ते जेको भाउ या भेण भाउ पंहिंजी भेण ते वेंदो हुते आशीर्वाद वठंदो हुनखे कुझु ॾींदो ऐं भेण खे प्यार सां तिलक लॻाईंदी सो जेके प्यार ऐं मोहबत सां हलंदो त पोइ उहो कॾहिं बि यम जे चकर में न पवंदो सदाई तरी पार पवंदो कॾहिं बि यम उनखे न सताईंदो दुख न त चवण जो मक़सदु आहे जॾहिं प्यार ऐं प्रेम हूंदो आहे जिते पौतरता ई हूंदी आहे जिते हिक ॿिए लाइ भावनाऊं बहितर हूंदी भाउ भेण यानी नियत ऐं नज़र जी सफ़ाई इख़लाक़ ऐं किरदार चङाई ऐं बहितरी जॾहिं नियत नज़र चङाई इख़लाक़ किरदार हूंदो मालिक जी रहमत हूंदी प्यार हूंदो त पोइ उते मौत न पारींदो आहे पर मालिक जी रहमत वसंदी आहे हित बि ख़ुशि रहंदो आहे अॻिते बि ख़ुशि रहंदो आहे सदाई वधंदो ऐं वसंदो तंहिंजे करे ॾियारी जो ॾींहुं चंड सां जगमगाईंदा चमकंदो आहे चांडराण सां चमकंदो आहे त जॾहिं वधो वसो त उन वक़्तु नज़र नियत खाधो पीतो उथी वेठी तौर तरीक़ा उहे सभु तव्हांजा बहितर हुजणु खपनि पूजा हुजे मालिक जी रहमत हुजे सच साईं जी कृपा हुजे ईश्वर जी आशीर्वाद हुजे इन जी कोई ग़लति कमु या ग़लति चीज़ न थियणु खपे ग़लति खाधा पीता उथी वेठी तौर तरीक़ा अंदाज़ उहे न हुजणु खपनि छाकाणि हिकिड़ी चीज़ असां सभिनी खे यादि रखणु खपे कोई इंसान ग़लती करे थो कोई ॻाल्हि कोन्हे आदत ई आहे ग़लती करे थो ग़लति खाए थो पीए थो कुझु करे थो उनजी आदत आहे उहो पाप उन जे लाइ आहे पर कंहिं इंसान खे ग़लति आदत नाहे असां पाण ग़लति थी करे अगरि उनखे ग़लति रंग में आणूं ग़लति खाधा खारायूं या ग़लति तौर तरीक़ो अपनायूं या उनखे ग़लति रस्ते ते आणियूं कंहिं बि तरीक़े सां जेको इंसान चङो हुजे ग़लति न हुजे उनखे ग़लती में दाख़िल करणु या उनको पाप करणु इहो एॾो वॾो गुनाह आहे जेको अज़ालो न थींदो आहे पाण करणु आदत पइजी वई जेको गुनाह लॻणो आहे उहो लॻंदो ई सही उनमें कोई फ़र्क़ु न आहे पर जेको गुनाहगार न हुजे उनखां गुनाह कराइणु जेको ग़लति न हुजे उनखां ग़लती कराइणु उन गुनाह जेको अज़ालो न थींदो आहे साॻे नमूने जेके त्योहार आहिनि असांजो आमतौर असां कुझु बि कंदा आहियूं हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे जेको पाप लॻणो आहे उहो लॻंदो ई सही पर चङे मौक़े ते ख़राबी करणु उहो वॾे में वॾो पाप हूंदो आहे चङे ॾींहं ते
ग़लती करण या ग़लति जो इस्तेमालु करण या कंहिंखे उकसाइण उहो एॾो पाप हूंदो आहे जंहिंजो अंदाज़ न हूंदो आहे। तंहिंजे करे इन त्योहारनि ते असां बची करे रहूं। छा फ़र्क़ु पवंदो आहे? हिकु ॾींहुं ॿ ॾींहुं असां अगरि उनखे चङे नमूने मालिक जी रहमत सां, ईश्वर जी कृपा सां, सचे साईं जी आसीस सां उनखे बणायोसीं, असांजो जीवन किथे पहुचंदो आहे। इहा आशीर्वाद लॻंदो हिकु ॾींहुं आहे, पर सॼे साल जे लाइ असांखे एतिरी आशीर्वाद मिलंदी आहे जो असां सदाई चमकंदा रहंदा आहियूं, सदाई वधंदा वसंदा रहंदा आहियूं। तंहिंजे करे चङे ॾींहं ते ग़लति न थियणु खपे। इन करे प्यार ऐं पौतरताई जो ॾींहुं आहे। ऐं भाउ भेण जो वरी ॿियो मिसाल हूंदो आहे भाई दूज जो। हिकिड़ी भेण जी शादी थी वई, पोइ मुंहिंजो भाउ नंढड़ो हो शादी थी वियासीं। मुंहिंजो भाउ कुझु वॾो थियो त भाउ नंढे लाइ भेण सां रहियो। ईअं बि वो भेण शादी करे वई, वरी वीचारी पंहिंजे घर में हली वई। काफ़ी अर्सो आई कोन, उनखे ॿार बि थिया। भाउ जीअं चङो थियो उनखे लॻो मां वञा पंहिंजी भेण सां मिली अचां, उनको थी अचां। वो रोज़ माउ खे चवे, घर वारी चवे मां वञा भेण सां मिली अचां। चवंदो रस्तो चङो कोन्हे, तुंहिंजी भेण जेका हुई सदाई पिटको कंदी, सदाई झगड़ो कंदी, सदाई जेको कंहिंसां चङो हलंदी कोन्हे, पंहिंजी मनमानी कंदी। अॼु वेंदे पिटके में छा वञी पवंदे। अॼु ताईं ईअं ई हूंदो आहे। जंहिं घर में भेण हूंदी आहे, जॾो प्यार हूंदो आहे, आख़िर में इहे लफ़्ज़ लॻे निकिरे त जान छुटे। इहो कोई न चवे वञे सुखी थिए कुझु थिए। इहे लफ़्ज़ करे करे भई कंहिं शादी में कंहिं में देरि थींदी आहे, चवंदा आहिनि निकिरे जान छुटे, जेको बि आहे। ऐं भेण त सभु पंहिंजी प्यार मोहबत सां मनमानी कंदी आहे। जिथे बि हर घर में उहो लाडली हूंदी आहे, हलंदी बि आहे, पंहिंजी मनमानी बि कंदी आहे, पंहिंजी मर्ज़ी बि हलाईंदी आहे। सो सभु चवंदा अजायो विरदी हर को छॾेसि। पर हिन खे कुझु जीअं वॾो थियो चवंदुमि मूंखे पंहिंजी भेण ते वञिणो ज़रूरु आहे, मां वेंदुमि ज़रूरु। ऐं आख़िर हिननि खे मोकिलाए करे कुझु सुखड़ी खणी करे भाउ भेण ते रवानो थियो। रस्ते में वियो, रस्ते में हिकु नंदी हुई। हाणे हे त एतिरो हुयो कोन त नंदी क्रॉस कीअं करे। नंदी हाणे छोलियूं पई खाए। नंदी खे चयो मूंखे रस्तो ॾे। नंदी चयोसि मां तोखे ॿोड़ींदमि, मूंखे घणा ॾींहं थिया आहिनि को मिलियो कोन्हे, इन करे मूंखे तोखे मारे करे मूंखे पंहिंजी बुख में अहिड़ी अहिड़ी करे थोरो लो त मां तोखे ॿोड़ा। हीअ चयोसि हिकिड़ो कमु कर, मूंखे पंहिंजी भेण जी सिक लॻी आहे, मूंखे त मिलणो ज़रूरु आहे। सो मूंखे त थोरो मोकल ॾे, मां वञा पोइ वापसी त तूं मूंखे ॿोड़े छॾिजांइ। बसि ठीकु आहे, मां भेण सां मिली जाए पोइ सदा ॿोड़जांइ। मुंहिंजी दिलि मां पंहिंजी भेण सां मिलां ज़रूरु। आख़िर नंदी सां मुंहिंजो सम्झोतो थियो। नंदी चयोसि ठीकु आहे, रस्तो ॾियां त पर मूं वटि मां ॿोड़ींदी पाए। चयोसि चङो। नंदी हिनखे रस्तो ॾिनो, हेठि रही वियो। अॻिते वियो, हिकिड़ो कारीगर अजगर साम्हूं अची वियुसि। हुन चयोसि मां तोखे हाणे खाईंदुमि, मूंखे बुख लॻी आहे। घणे वक़्तु को शिकार लॻो ई न आहे। फण करी आयुसि साम्हूं। चयोसि मूंखे पंहिंजी भेण ते वञिणो आहे, मां हुन सां थोरो मिली अचां, तूं मूंखे त हुन चयो हाणे तूं मूंखे एतिरनि ॾींहंनि खां कुझु मिलियो ई न आहे, मां तोखे कीअं छॾींदुमि। चवंदा कुझु बि कर, मां बसि वापसि भेण सां मिली करे अचां, पर पोइ तूं पंहिंजी बुख मिटाए जाए, तूं मूंखे मारे करे खाई वञे। अॼुकल्ह जो बि इंसान सां थिया थी वियो। चए ठीकु आहे, नाक बि चएसि वञ, तूं भेण सां मिली आहे, पोइ मां तोखे खाईंदुमि। मां बि तोखे ॾींदुमि अची पाण खे। उतो ई रवानो थी वियो। अॻिते वियो, जंगल वियो, बुखायल शेर साम्हूं अची वियुसि। शेर हिन टोड़ियो खाइण लाइ। ॻाल्हि मां भेण ते वेंदो पिया, भेण सां मिली अचां, पोइ तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे सदा खा। हिन चयो मूंखे केॾा थिया आहिनि, शिकार न लॻा चाहींदे यार, तूं त जंगल जो राजा यार, तूं पाण ई राजा थी करे तूं ई बुखियो हुजे, बाक़ी छा बचो, पोइ बाक़ी सुखियो केरु थींदो। हेॾो सारो जंगल थी, हेॾा जानवर थी, हाणे तूं खा खणे,
बाक़ी जेके मुंहिंजो तालुका मां छड़ो मोती दूं पोइ तूं मूंखे खाई छॾिजांइ जेको बि आहे। शेर खे चयो जंगल जो राजा हुनखे लाॻा बि ॾिनई ॻाल्हियूं बि कयईं ऐं वरी चयसि मौत ते मां तोखे ॾींदुमि साईं मूंखे सदा खाईजांइ। शेर चयो यार चङो तूं वञ पोइ मौत ते वरी खणी जाए थो वरी खाईंदुमि। उतो ई क्रॉस थी वियो वियो भेण जो पुछी करे घर पहुतो मञी करे दर खड़काए तो भेण पंहिंजो चरखो हलाईंदी वेठी हुअसि पंहिंजो धागा सिधा कंदी वेठी ऐं चरखो सिधो जो धागो पियो रस्ते में टुटी ठाहींदे तो इहा हिकिड़ी सुकून हूंदो आहे भई धागो खे टुटे त उनखे ॻंढे छॾंदा जेको ठाहींदे ॻंढे न त वरी अपशगुन हूंदो भई कुझु ग़लति थियण वारो आहे कंहिंसां टोड़ न थिए कंहिंसां झोड़ो न थिए कंहिंसां ॿियो कुझु उबती ॻाल्हि न थिए पाण उहो वीचारी एसि ताईं ॻाल्हि दर खड़के पियो भाउ जो हेॾो हुनजो धागो टुटो उहो वीचारो धागो ठाहे पियो धाॻो ठाहे त मां उथां ईअं वरी कुझु अपशगुन थी वेंदो ऐं जंहिं महिल हुन बि कुझु सॾु कया दर खड़काए दर न खुलियो हुन बि जो मूंखे उहे सभिनी चयो अम्मा वारनि ॿियनि सभिनी सदाई झड़ियल हूंदी हाणे बि ओड़ी वेठी आहे दर नाहे खोली थी देखो चङो हाणे ओड़ी चढ़ी पई अथसि भला मां छा करां करे मां बि मोटी वेझा थो वीचारो मायूस थी वापसि वियो जीअं वापसि थियो त हुनजी भेण जो जीअं धागो ॻंढियो उहा हिकदमि उथी भाउ जी आवाज़ थी दर खोले टोड़े करे पोयों रड़ियूं कंदी सड़ी थी वियसि ऐं हे बि त वञे पियो रड़ियूं ॿुधी उनजी ड्रोर ॾिसी बीठो भेण सां मिलियो ॾाढो प्यार सां हलियो हुन चयोसि ईअं कीअं वेंदे तूं मुंहिंजे घर हल गॾिजी करे हलंदासीं ऐं भेण उनखे घर वठी आई जी आई इनखे पानी वग़ैरह ॾिने ऐं वई पाड़े वारी ॾे ॾिस जेको सभु को वधीक प्यारो अचे घर में सभु घणो प्यार हुजे उहो अगरि महिमान घर में अचे उनजे लाइ खाधो छा तयारु कजे कीअं उनखे खवाइजे कहिड़े नमूने वेहिजे मुंहिंजो सवलो कमु आहे जेके चांवर आहिनि न पुला उहे गिह में तयारु कजनि गिह सॼे में रधिजे ऐं जिथे उनखे वेहिजे न उहो जेको लेपो पइजे उहो तेल वारो पाइजे पाणी वारो न तेल मिलाए करे उहो पइजे पोइ उहो सुके पोइ उनखे वेहिजे ऐं जेका पाड़े वारी उनखे वरी चढ़ी थिए बि करी मां हिन सां मज़ाक कराए चङे नमूने पूरो करांसि हाणे हुन वीचारी ॿुधो थी खां मथे को प्यारु थींदो ई न आहे उहो देगिड़ी में कचा चांवर विझी मथां सॼो पाणी जेतिरो गिह विझी करे सॼो हुनखे टकाइण वेठी हाणे चांवर करे ॾींदा वरी लेपो पातई जेको पाते तेल वारो हाणे सुके थो त विहाए भाउ खे इज़त सां चङे नमूने तेल करे रोटी खवाए भाउ चयो मां हेॾो पंधु करे आयो मूंखे हेॾी बुख लॻी आहे इहो कॾहिं तयारु थींदो चयो मां तुंहिंजे लाइ स्पेशल खाधो तयारु कयो आहे इहो थिए त बसि मां करां अॼु मां तोखे उहो खवाइणो आहे हिन महिल कयो छा थी चयो मां गिह में चांवर कया नी तेल सां सॼो जेको आहे त लेपो पातो आहे सॼो त वेहण जॻह थी आहे सुके तूं चयोसि के पाड़े वारी तोसां कई आहे कॾहिं तेल वारो लेपो सुकंदो ई कोन्हे इहो कॾहिं सुकड़ो ई तेल कॾहिं सुको आहे इन करे ते लेपो जेको पाणी विझी करे पियो आहे त उनखे जीअं जल्दी सुकी वञे इन करे उनमें पाणी विझिबो आहे ऐं तोखे चयो अथई चांवरनि खे गिह में टकाए हाणे गिह में चांवर कॾहिं ॻरंदा ई कोन्हे इनखे पहिरियों पाणी में टकाए करे ॻारे करे पोइ गिह विझिबो आहे इन करे कॾहिं त टकंदा ई कोन सभई बुख ते वेठा हूंदासीं कॾहिं कुझु थींदो ई न ऐं पोइ उनखे ॻाल्हि सम्झ में आई वरी ॿियो लेपो पाते पाणी वारो पाणी में चांवर ॻारे चङे नमूने सभु तयारु कयईं पोइ ॿिनी खाधा तिलिक वग़ैरह कयो सभु कचारी में वेठा हाणे हे भाउ ॾे रहियो ॾाढो प्यारु मोहबत सां हलिया सो भेण खे मोकिलई हिन भेण खे जेको बि हुतो गिफ्ट वग़ैरह पैसो ख़र्च जीअं थींदी आहे सभु चङे नमूने हुनखे ॾिनई ऐं भेण बि हिन लाइ सुठा लॾूं ठाहिया ॾाढा प्यारा ठाहे करे ॾिनईसि ऐं मोकिलाए करे रवानो थियो जीअं वियो भाउ वरी मथां जा ॿार आया भेण जा पढ़ी करे जीअं आया
चयो बुख लगी आहे। चया मां भाउ जे लाइ लॾूं ठाहिया, उनखे ॾिनानी, कुझु तव्हांजे लाइ बि बचाए रखिया नी, वधीक ठाहिया, मूं बि ठाहिया रखिया नी। त जीअं उन लॾूं ॾिना त लॾूं सफ़ा कारा लॻा पिया। हिन चयो इहो छा थियो, लॾूं कारा कीअं? एतिरे में उन जंहिंमें लॾूं ठाहिया उहो जो ॾिठे उन नांग पियो त सॼो नांग ज़हरीलो न थी वियो, जवाब में कपजी वियो। ज़हरीला लॾूं चयो इहो मां पंहिंजे भाउ खे ॾिना नी, रस्ते में बुख में खाईंदो हुनजो छा थींदो। सो हे ड्रोड़ी ड्रोड़ी पोयों भॻी भाउ खे रड़ियूं कंदी। मुंहिंजो भाउ वरी जीअं अॻिते निकिरी वियो, ॾींहुं गरम पियो, उन लॾूं जेके हुया वण में मथे लटकाए छॾिया, पाण सुकून सां सुम्ही पियो वण जे हेठि, भई घड़ी खनि साई पियो थिए, ॾींहुं ठहिरे पोइ वञा थो। ऐं हे बि रस्ते में वेंदे ॻोल्ही ॾे त अधु में तलाउ, उते हिकिड़ी ॿुधी वेठी पोड़ी। हुन पुछियुसि तूं केरु आहे? चयो मां कर्म जा खाता लिखंदी आहे, उनखे भोॻाईंदी आहे। चयो अॼु कहिड़ा कर्म थी? चयो बसि हिकिड़े नांग मारियो आहे, मुंहिंजा लॾूं ठाहिया अथई, सो हाणे जेको आहे जीअं नांग जो मूंखे बदिलो वठिणो आहे, जेको नांग उन मारियो आहे, सो मुंहिंजो भाउ या जेके बि लॾूं खाईंदा उहे मरदा, उहे बदिलो वरती वेठी आहे। हिन खे जेके निशानियूं न हिन इहो सॼो मां भेण सभु मूंखे मारींदा, जेके बि आहिनि मुंहिंजो भाउ मरंदो हाणे जेको बि आहे। उनखां वरी पुछे की भला मां भाउ खे बचंदो कीअं, मूंखे उहो तरीक़ो ॿुधाए। हलो ठीकु आहे, मरियो त सही, पर इहो न मरे त पोइ जो बचंदो कीअं? मूं चयो बचण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, पोड़ी चयुसि जेकॾहिं उनजी भेण शादी ताईं उन सां गॾु रहंदी, पोइ जेके जेके कष्ट ईंदसि उहा भेण जेका हुनजी आशीर्वाद जेका हूंदी भेण जी गॾु हूंदसि, उहा मुंहिंजी कष्ट पाण ते खणंदी, कटींदी वेंदी। भेण खे एतिरी मालिक रहमत ॾिनी आहे, पहुतरताई ॾिनी आहे, जो कष्ट को बची करे शादी खां पोइ बचंदो न, तंहिंखे कष्ट एॾा ईंदा जंहिंजो को अंदाज़ न आहे। चपे चपे ते हेॾे होॾे थींदो। इहो त वरी सिधो भाउ ॾे हुनखे सुञो थी थिए, जो शायदि लॾूं खाधो अथई, पुछे लॾूं खाधा न आहे, भाउ खे उथाए मां टंगिया नी, बसि हाणे बुख लॻी वई उथी करे पोइ खायां थो। छा लॾुनि खे खाइण खे, हाल त मां बि तोसां गॾु हलंदी आहे। हुनखे चए न तूं छा, मां तोसां गॾु तोखे पुॼाए करे पोइ ईंदा। ऐं पोड़ी हिनखे सभु निशानियूं ॾेई छॾियूं। हिन बि पंहिंजे सामान खयां, पोइ हली पए। आई सभ खां पहिरियों शेर मिलियुसि। शेर सम्झी मूंखे तोखे ठाहिणो आहे। भेण चयोसि तासि तुंहिंजी बुख ई मिटाइणी आहे, इन करे मां तोखे खाधो ॾींदी आहे। उहो त भेण खे पोड़ी चई छॾियो, हे थींदसि तो पंहिंजो कोई गोश्त जा टुकड़ा खाई आई। चए तूं पंहिंजो बुख मिटाए, हे खा ऐं गोश्त। शेर खाधो हिन भाउ खे छॾे। अॻिते वियो नांग मिलियुसि। नांग मिलियो, बाक़ी तोखे खाइणो आहे। भेण चयोसि हाणे मुंहिंजे भाउ खे तूं खाए, तंहिंजे करे तोखे बुख ई मिटाइणी आहे न। मां तुंहिंजे लाइ कड़ियल खीर एॾो सुठो खणी आई आहियां, तुंहिंजो खीर पीर। त नांग खे पंहिंजो खीर वग़ैरह पीआए खाधो ॾिनो। उहो बि राज़ी थी वियुसि। आयो नंढी सबरी खणी, चए मूंखे ॿोड़ी अथव। ऐं चयो ॾिस तूं ॿोड़ी थी न, तूं त सभिनी खे जी ॾेई करे, जेवण ॾेई करे सभिनी खे तारींदी आहे, ॿोड़ींदी की। इन करे तूं सभिनी खे ढकण वारी आहे न। इन करे मां तुंहिंजे लाइ भाई चुनरी खणी आई आहियां, मां तोखे उहो विझंदो पिया, जे तूं पाण बि ढक, ॿियनि खे बि ढकाए, जेको बि आहे। ऐं हुन बि चयो ठीकु आहे, तूं मुंहिंजे लाइ भेण थी करे खणी आई आहियां, मां ॿिनि खे छॾां थो। रस्तो ॾिने हेठि रही विया। जीअं घर पहुता, हाणे पोड़ी खे चयो त जेको कमु कंदी अॻो हूंदी त बचंदे, न त न बचंदो तुंहिंजो भाउ। सभिनी ॾिठो हे आई आहे, हे पंहिंजी ओड़ी पहुची वई। जेको भाउ जो थिएसि, हे अॻो खड़ी आहे थी। सभिनी जो जहिड़ी वई ओड़ी आहे, हिन में कोई फ़र्क़ु न आयो। जेको आहे कोई कमु न आहे कंदी, जेको ई आहे पाण अॻो बीह रहंदी, अॻो जानकी छॾाई। हिन जो कुझु बि चओ, मां पंहिंजे भाउ जेको बीठी आहे थी। अगरि कुझु ॾींहं खां पोइ रिश्तो आयो, रिश्ते में चयो न मां पंहिंजे भाउ सां गॾु बीठी आहे। सभु चयो भई अॻो अॻो रिश्ते में भेण खड़ी आहे थी, कंहिंखे अचण ई न ॾे।
आख़िर सभिनी चयो हाणे ॿिए कंहिंखे अचण न ईंदी, सभु कमु पाण कंदी खड़ी आहे, जेको आहे सभिनि खे संभारियूं खड़ी आहे, हे कंहिंखे छॾींदी न आहे। सभिनी चयो तूं परे थी त असां करूं, चयो मां छो परे थियां, भेण मां परे मां कीअं थींदमि। सभिनी चयोसि पहिरियों ई पिटको कंदी, अञा ई नथी चइजे, जेको चओ मूंखे पंहिंजो कमु करिणो आहे। ऐं भाउ जो जंहिं महिल मङणो थियुसि पए कुदरती, ओड़ी महिल जीअं थिया पए सुकुन उन बाहि लॻी ऐं हिनकदमि हेठि तयारु हुई, हिकदमि बाहि खे विसाए करे हिन बचा कयो। भेण वरी कुझु वक़्तु पोइ शादी जो प्रोग्राम रखियो, हे शादी आहे सभु सुकून हे सभु अॻो अॻो भेण सभु संभारी खड़ी आहे। अगरि जंहिं महिल घोड़े ते चाढ़े करे वञनि पिया, हे चए न मां बि अॻो वेंदमि मां बि हलंदमि। सभिनी चयोसि हाणे छॾे त ईअं कीअं छॾींदा, अॻो मां थींदुमि पोयां सदाई आहे इहो थिए। हाणे चयोसि अॻो तूं कीअं थींदी, इहो त मुंहिंजो कमु आहे न, मां कीअं थींदमि। आगे जो ठीक है बधु अगो तू इंदार को खोज के समुंदर को करता हूँ ते ठीक आहे जी अगो थी अने अगो थी तो सॼो दरवाज़ो सॼी भित अची किरी, तुंहिंजो भाउ बची वियो, हे बि बीह रही हिते सभिनी खे लॻो चयो यको हिनखे फिट फिट कंदा आहियूं, पर हक़ीक़त में इन जे करे बाहि को बि नहीं बचायो, दीवार को भी नहीं बचायो, सभिनी खे इनखे सभु उनजी इज़त करणु लॻा भई ठीकु आहे। पोइ हिन भाउ जी शादी कराई ऐं भेण उनखे संभाले करे ॾिनी, जेसिताईं परणाए घर थियाए चङे नमूने पोइ पंहिंजे घर वई। हाणे इहो उनजी कहानी आहे, पर हक़ीक़त में असां ॾिसंदासीं अॼु ताईं ईअं थींदो आहे। हर कम में जेको बि वियांह हुजे, शुभ कार्य हुजे, कोई कमु हुजे, भाउ जे साम्हूं हमेशह भाउ ते कोई बि ॾुखियो वक़्तु आयो, तकलीफ़ आई, भेण साम्हूं अची वेंदी आहे। थोरी बि उनजे लाइ छड़ो ॿुधंदी खे तकलीफ़ हुजे निर फिटी वेंदी आहे। अॼु बि बसि सुगुन हुजनि, साठ हुजनि, कुझु बि हुजे, भई मथां कोई कुझु करे, कुझु कीअं थिए, कोई ग़लति कंहिंसां वहिंवार करे, सभु भेण संभाले करे बीठी हूंदी आहे। पर उनखे अॼु ताईं जेको बि घटि वधि ॻाल्हाए भेण खे, इन करे ॾिसंदा आहियूं वरी आनर आनर वारी थिया खड़ा हूंदा आहिनि, पंहिंजे खे बि झली खड़ी हूंदी आहे। हाणे त अञा कुझु कमी आहे, चवंदा हूंदासीं न पोएं दौर में वञूं त जेका आनर आनरणी सां हालत हूंदी मालिक रखे पियो, कोई उहो लफ़्ज़ न हूंदो जेको उन न खाधो हुजे, कोई उबती ॻाल्हि न हुजे जेका उन ते टोंक न थी हुजे, कोई गंद न हुजे जेको उन ते उछलायो न वञे, पर पोइ बि उहो सदाई खिलंदा खड़ा, जॾहिं बेस्ती करूं सदाई खिलंदा खड़ा, इज़त जी परवाह ई न कंदा, भई जेको चओ मां भाउ जेको बीठी आहे जेको वणे वे करो। यानी उहो पंहिंजे भाउ जे लाइ हर भेण एतिरो पंहिंजो पाण खे ॾेई छॾंदी आहे जंहिंजो को अंदाज़ ई न हूंदो आहे। हर चीज़ साहण जे लाइ, खणण जे लाइ, उनजी हर बदबख्ती पंहिंजे सिर ते खणण लाइ भेण सभु कुझु लाइ तयारु हूंदी आहे। यानी भाउ ऐं भेण जो रिश्तो जेको थोरी न आहे, उहो एतिरो प्यार ऐं मोहबत सां भरियलु आहे, जिते पंहिंजो स्वार्थ न हूंदो आहे, उहो कीअं ख़ुशि रहे, उहा कीअं ख़ुशि रहे, उन ते हूंदो आहे। तंहिंजे करे चंड जे मौक़े ते भाई दूज हूंदो आहे, भई पंहिंजे जीवन खे अहिड़ो बणायो जे इहो न सोचो मां सां छा हलंदो, मूंखे छा करिणो आहे, उनखे ॾिसो ॿिए खे बचाइणो कीअं आहे, ॿिए खे सुख कीअं ॾियणो आहे, ॿिए खे ख़ुशी कीअं ॾियणी आहे। ॿिए खे ख़ुशी ॾियण लाइ पंहिंजे दुख जी परवाह न कयूं, ॿिए खे ख़ुशी ॾियण जे लाइ कंहिंसां बहितर वहिंवार जे लाइ, कंहिंसां आहे रिश्तो नातो मान मर्यादा इज़त शान मान अहिड़े नमूने संभाले हलो जीअं मालिक जी रहमत सां हर को ख़ुशि रहे, बहितर रहे, हर चङाई में अॻिते वधो। इन करे उनजे लाइ प्यार ऐं प्रेम, मान ऐं मर्यादा, इख़लाक़ ऐं किरदार, इहे सभु जेके बि आहिनि भाउ भेण खां मथे कुझु हूंदो ई न आहे।
नज़र और नीयत मालिक खे पुकार अरदास पूजा त मालिक सदाई ख़ुशि रहनि बहितर आहिनि कुझु ग़लति ॿुधी न सघनि। तंहिंजे करे इन ॾींहुं जेको उन भाउ जी शादी कराई उहो भाई दूज जो ॾींहुं हुयो। यानी उन ॾींहुं एतिरी पवित्रता ई मालिक जी रहमत वसंदी आहे जॾहिं असांजे जीवन में चङाई बहितरी ईंदी आहे। असांजे जीवन में अंदर में हिकु हिकु जे लाइ भलाई जी आस निकिरंदी आहे। असां हिकु हिकु सां इख़लाक़ किरदार सां नदर नियत सां हलंदा आहियूं त पोइ उहो समो मालिक जी रहमत जो चंड वांगुरु एतिरो भाग्यशाली बणिजी ईंदो आहे कि चंड वांगुरु सदाई जीवन चमकी उथंदो आहे। असां ॿई जहाननि में ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं। सभु ॻाल्हाईंदा तंहिंजे करे अॼु ताईं असां पंहिंजे घरनि में ॾिसंदासीं किथे बि ॾिसंदासीं कोई बि शुभ मौक़ो हूंदो आहे भाउ जी ॻाल्हि हूंदी आहे तो भेण अॻो खड़ी हूंदी आहे। हर मौक़े ते हर दुख में सुख में प्यार में मोहब्बत में सब में शामिल हूंदी आहे। तो अॼु पाण ॾिसंदासीं ત્યારે राकेश जी विया आहे वो जॾहिं बि जयराम बसंती आहे दयाराम महाराज सॼो परिवार ईंदो तो सभ खां वधीक भेण खे हूंदी आहे मुंहिंजे भाउ जो छा थींदो कीअं थींदो। सभ खां वधीक जेकॾहिं घर बणाइण में पोइ कॾहिं हुनजी मुस्कुराहट हुजे या अखियुनि में ॻोड़ा हुजे भई कीअं बि रहे मुंहिंजे भाउ जो घर वसे ख़ुशि थिए बहितर थिए उहो चङो थिए भई सभु चीज़ूं संभाले करे बीहंदी आहे कोई बि भेण। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में भेणुनि खे उपहार ॾियण जो ॾींहुं हूंदो आहे। कोई गिफ्ट कोई ख़र्ची ॾियण जो ॾींहुं हूंदो आहे। गिफ्ट या ख़र्ची जी न हूंदी आहे उनजो मक़सदु आहे अहसान जो ॾींहुं हूंदो आहे तूं एतिरो हली आहे तुंहिंजी रहमत मिलंदी रहे तुंहिंजी आसीस हुजे। ऐं भेण पंहिंजे भाउ खे अॼु ॾींहं ते उहो तिलिक कंदी आहे तुंहिंजो शान मान सदाई वधंदो रहे तूं सदाई आबाद रहे सदाई ख़ुशि रहे बहितर रहे। इहो ॾींहं जो हिकिड़ो प्यार भरियो संदेश हूंदो आहे। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में प्यार प्रेम मान मर्यादा इख़लाक़ किरदार जो ॾींहुं आहे। इहो ॾींहुं ॿुधाईंदो आहे चंड वांगुरु जॾहिं वधो ऐं वसो त पंहिंजे इख़लाक़ किरदार मान मर्यादा खां कॾहिं पोइ ते न हट। पंहिंजी चङाई बहितरी खे पोइ ते न करो पर उनखे अॻिते वधाईंदा हलो उनखे ख़ुशियुनि सां सजाईंदा हलो पंहिंजे जीवन खे ओतिरो चमकायो रोशन कयो। आम तौर असां इंसान ग़लती इहा कंदा आहियूं जॾहिं चमकंदा आहियूं वधंदा आहियूं त पोइ असांजी मनमानी थींदी आहे। अॼु जो ॾींहुं प्यार ऐं मोहबत जो ॾींहुं आहे। इन करे उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं जीअं असांखे उहा आशीर्वाद मिले कि असांजे जीवन जो छाकाणि अॼु जो ॾींहुं पुराणी ऊंदहि खे ख़तमु करे पाण सवारे हमेशह रोशनी में अचण जो ॾींहुं हूंदो आहे। ऐं रोशनी जो मक़सदु तॾहिं थींदो आहे जॾहिं असांजी नज़र नियत सोच वीचार सभु कुझु बहितर थींदा आहिनि। ऐं सोच वीचार नज़र नियत बहितर हलत असांखे उन सचे साईं जी रहमत सां मिलंदी। छाकाणि पतो न आहे असां कहिड़ा कहिड़ा कर्म खणी करे आयासीं उते अची करे असांजे कर्म जो ख़राबु रेखाऊं ख़तमु थींदियूं नी जॾहिं उनजी रहमत जो हथु पवंदो आहे त असां चमकी करे उथंदा आहियूं। जीअं भाई मुक़दमल खे ॾिसंदासीं उहो भाई मुक़दमल मशहूरु सेठ हो लोही मुबारकपुर जो मुखियो हो तमामु वॾो सेठ हो साईं जन जी शेवा में हूंदो ॾाढो प्यारो शिष्य हूंदो ॾाढो हर शेवा में हिकिड़े ॾींहुं साईं जन खे चए संसार में आया हूँ संसार आहे छा उनको पार कीअं पहुचे त साईं जन खिलियसि चए ॿुधंदे या ॾिसंदे चएसि मां ॾिसंदुमि चए ठीकु आहे पोइ तोखे ॾेखारियां थो ईअं चई करे वक़्तु तोखे ॾिसजांइ सॼो कीअं थींदो आहे सो हे मोकिलाए पियो वरी कुझु देरि खां बाद आयो चए मां चवां थो कुझु तीर्थ यात्रा करे अचां होॾे वञा ऐं वियो तीर्थ यात्रा कंदो खोखरा पार्क वापसि पियो अचे जॾहिं अमरोज पहुतो
रस्तो हुओ पोइ हिकिड़ो धर्मशाला ई दुकान ते वेठो भई कजो वरी ॿी गाॾी मिले टाइम थिए त पोइ वञा बदिलणोसि जीअं त हिकु ॼणो खे कुदरती ॾिसी वियो उहो ॿिनि ॼणनि खे सॾे आयो हिनखे ॿ ॼणा ॾिसी विया एतिरे में 4-5 आया उहे टपी विया बाज़ारि में टपी वियो हिन जो बि ख़्यालु कोन हुओ एतिरे में 5-7 ॼणा ॿिया आया अची करे मिलिया सॾे काथे काॾे वेंदो ईअं को थींदो आहे बेटा कावड़ जी वेंदो आहे ईअं को थींदो आहे ऐं चयो भई छाजी कावड़ कीअं मां जेको वास्तो ई न आहे सियाण ॾिस घरों कावड़ जी वए हाणे एतिरो वक़्तु तोखे थी वियो आहे मुश्किल सां आयो आहे वरी मने बि नथो हिकिड़ी अमरोट में हिकिड़ो ॿियो शख़्स हो उनजो कोई चङा साल अॻु हिकिड़ो घर जो भाती कावड़ जी करे निकिरी वियो हिन जी शिकिल सफ़ा हुन सां पई मिले हुनजो शायदि हाणे हेॾे वक़्तु खां पोइ आयो आहे वरी न भॼी वञे हिनखे ॾाढी निशानी न उहे मां मुबारकपुर जो आहे मुंहिंजो वास्तो ई न आहे मां उतो जो से छा जो से थिया हाणे वरी तूं पाण खे लुकाईंदो आहे काल्ह कल्ह को असांजो भाउ कोई चयो चाचो आहे कोई चयो मामो आहे कोई चयो भाउ आहे कोई चयो भाइटियो आहे सभु चिमिड़ी वियासीं ऐं चयो मां आहियां ई न मां आहियां ई मुक़दमल चयो छाजो मुक़दमल तूं असांजो आहे हुनखे घर वेठी विया घर में मां भेड़ियूं सभु जेके हुयसि भॼायूं सभु मिली करे असांजो कीअं लाल लधो हाले कीअं पहुतो असां हेॾो ॻोल्हियोसीं इहो मिले ई न पियो हे जो मां आहियां ई न अॻे ज़ाल साम्हूं आयसि उन बि खे सुञातो कुदरती उन खे निशानियूं ॾिनियूं ज़ाल त उहे बि सभु हिते फिट पयूं उतरी जेका ई निशानी ॾिए हाणे जंहिंखे पतो न हुजे न हाणे वीचारो फाथो आख़िर चयो बाबा मथां वरी भॼी वञे एतिरा साल अॻु में वियो आहे मञींदो बि न आहे पियो ॿधी करे विहाए छॾियो भई तूं आई असांजो काॾे वेंदे ऐं पोइ हिन चयो ॻाल्हि ॿुधो तव्हां मूंसां जेको करो पर तव्हां सचे साईं जो ॿुधो चयो न उहो त असांजो मालिक आहे असां वेंदा आहियूं तॾहिं बि ईंदा आहियूं चए पोइ ठीकु आहे मां उनजो शीशा जे उहो चवे पोइ ठीकु आहे चए हा ठीकु आहे उन सां 4-5 ॼणा गॾिजी करे ॿधी करे राॻी सां वठी आया मुक़दमे खे सभिनी ॿधल ॾिठो सभिनी सड़े से तोखे छा थियो आहे चए न फाथो आहे अची जेको बि हाणे ॿधो पिया उहो कंहिंजी ॿुधण लाइ तयारु न हुजे अॻे पुछऊं साईं जन काथे जो साईं जन कश्मीर वियल आहिनि प्रोग्राम ते हाणे अॻे ॿधल एतिरो सतायल वरी साईं जन बि हिते न आख़िर खे पतल लॻो ॿेड़ी ते खणी करे कश्मीर विया त साईं जन वरी प्रोग्राम ते वॾी वक़्तु त जीअं साईं जन जो भक्ति हले पई हेसि ॿधल खे खणी करे आया त जीअं साम्हूं आया त साईं जन उते खुलियसि चए मूंखे संसार ॾिठे की अञा ॿियो कोई ॾिसणो अथई छा कजे चए न साईं बसि मां वरी सवाल ई न कंदुमि जेको बि आहे मां अहिड़ो ॾिठो आहे त कॾहिं कुझु न थींदो त साईं खे चयो भाई हे सुठी मूंखे तव्हांखे काॾे फसायो आहे मूं चयो निशानियूं सभु असां वरी त जेके बि आहिनि चए भला कोई अहिड़ी निशानी अथव जेका हिनखे लॻे मुंहिंजो हा साईं जेको असां वारो हुयो न उहो जेको नंढे लाइ सुम्हियो पियो उनखे चपड़ी ॿधी पई पोइ आई जे ॿिली उहो ख़ुशबू ते चपड़ी खणण जे लाइ उनखे ॾंद हई त ॿिली जे चपड़ी खणण लाइ ॾंद जेके नी मुंहिंजे मथे ते छापिया पिया आहिनि तारूं ते ऐं जीअं हुन ॿुधायो त मुक़दमो ॾकी वियो चए इहा ॻाल्हि मां थी मूंखे चपड़ी मूंखे ॿिली चक मां तॾहिं अॼु ते ॾंद ते ओढ़ारी जेके बि आहे हाणे मुंहिंजो छा थींदो ऐं साईं जन चयोसि ॾिया जीअं ॾिठे साईं जन मुक़दमल ते हथु घुमायो ऐं हथु घुमाए चयो ॾिसो तव्हांखे ॾंद आहिनि किथे ॾी ॾिसो हिते त जीअं साईं जन हथु घुमायोसि हुन ॾिठो त ॾंद हुया ई कोन निशान बिल्कुलु मथे सां हुयो तारू में कुझु हुयो ई कान तॾहिं साईं जन मूंखे चयो जेको तव्हां वारो शख़्स आहे फलाणे पासे थो होॾे कावड़ जी आहे वञी करे परचाए अचो निशानी ॾिनो बाक़ी हे मुक़दमल असांजो आहे इहो असांखे ॾियो ऐं मुक़दमल खे चयूं संसार इहो ई थींदो अथई जंहिंसां संसार में हूंदा आहियूं रिश्ता नाता कारोबार बंधन सभ में अहिड़ा ॿंधिजी वेंदा आहियूं असां सभु सदाई पंहिंजे कर्मनि में ॿंधा पिया हूंदा आहियूं उहो निकिरी न सघंदा
संसार कारोबार उथी वेठी तौर तरीक़ो सभु कुझु हुजणु खपे। उहो ग़लति न आहे, बहितर अंदाज़ा सभु कुझु चङो आहे। असांजे जीवन खे संभालंदासीं, असांजे फ़र्ज़ु असां सभु बहितर वहिंवार कयूं, पंहिंजो जीवन संवारियूं, ॿियनि सां चङो हलियूं, सभु कुझु असांजो हुजणु खपे। पर जॾहिं असां उन सतगुरु जी शरण में वेंदा आहियूं, मालिक जी रहमत में वेंदा आहियूं, त पोइ सभु कुझु कंदे जंहिंजे नाम ध्यानु सिमरन ऐं जे ॾिनल रहमतुनि ऐं असूलनि ते हलंदा आहियूं, त पोइ जीवन जूं जेके कर्मनि जूं रेखाऊं हूंदियूं नी, उहे सभु मस्तक मूं कटिजी वेंदियूं आहिनि। असां चमकी करे पार पवंदा आहियूं, त हिते बि चमकंदा आहियूं, अॻिते बि मालिक जी रहमत ताईं पहुचंदा आहियूं। सभु कुझु तंहिंजे करे सभु कुझु कंदे असां कर्मनि खां आज़ादु रहंदा आहियूं। सो हक़ीक़त में ॾियारी जो ॾींहुं हक़ीक़त में भागनि ऐं नसीबनि वारो ॾींहुं आहे, जेको उमंग ऐं उत्साह सां भरियलु आहे, ख़ुशियुनि सां भरियलु ईंदो आहे। छाकाणि त प्यार पौतरताई, नज़र ऐं नियत जी सफ़ाई, मान ऐं मर्यादा, इख़लाक़ ऐं किरदार, बेलौस कंहिंसां हलणु, हर रिश्तो नातो निभाइणु, सभ खे सुख ॾियणु ऐं हर चङाई कंदे पंहिंजो पाण खे ॾीए वांगुरु चमकाइण जे बराबरि हूंदो आहे। उहो सिर्फ़ु न पाण चमकंदो आहे, पाण त चमकंदो ई आहे, पर जॾहिं इंसानु चमकंदो आहे, चङो थींदो आहे, त पोइ ॾियारी ॾीओ त हिकु थींदो आहे। ॾियारी माना ॾींहंनि जी क़तार, लाइन जेका जुड़ंदी हले। यानी जेको पाण चमकंदो आहे, पोइ सभिनी खे चङाई जे रस्ते ते हलाईंदे ॾीओ, ॾीए जी ख़ूबी आहे त ॾीओ जॾहिं जगमगाईंदो आहे त ॾीए सभु जेतिरा ॾीआ मिलंदा वञनि सभु चमकंदा वेंदा। पहिरें ॾींहं ते कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। सो चङे कम में, चङे पासे जेको चमकंदो वेंदो, उन सां गॾु जेके जुड़ंदा वेंदा, शेवा में, नाम में, ध्यान में, सिमरन में, मालिक जी रहमत ते, उहे सभु चमकंदा हलंदा। सभु उन ॾींहं ते फ़र्क़ु कोई न पवंदो, हर हिकु तरी पार पवंदो, पाण बि चमकंदो, ॿियनि खे बि चमकंदो, ऐं ॾींहं मुंहिंजो ॾियारी बणिजी वेंदी आहे। माना सभु चमकी करे तंहिंजे करे ॾियारी जी शुरूआति उहा उमास सां थींदी आहे, ऊंदहि सां थींदी आहे, ऐं उनजी ऊचाई चंड सां थींदी आहे, चांडुण सां थींदी आहे। यानी असां इंसान कर्म कहिड़ा बि खणी आयासीं, असां पंहिंजो पाण खे चमकाईंदा हलूं, ॾींहं वांगुरु पंहिंजो पाण खे बणाईंदा हलूं, ऐं पोइ चंड वांगुरु चमकी उथूं। जॾहिं चंड वांगुरु चमकी उथूं त पोइ ॾीओ उझामणु न खपे, समझ ॻाल्हि आहे। माना सुखनि में, ख़ुशियुनि में, मालिक जी रहमत में जॾहिं भरिजूं, इज़त शान मान पैसो पधारा सभु हुजे, पोइ बि असांखे उन गिह वांगुरु जेको ॾीए में पवंदो आहे, मालिक जो नाम ध्यानु सिमरन सतकर्म मान मर्यादाऊं, उहे सभु उनमें असां ॾींदा अचूं, ऐं उन मालिक जी रहमत जे जीवन जी ज्योति, असांजे शान मान मालिक जी आसीस जी ज्योति, उहा सदाई जगमगाईंदी रहे, ऐं असां हिते बि जगमगाईंदा रहूं, हुते बि जगमगाईंदा रहूं, ऐं सॼे साईं जी दामन में जीअं ईंदा आहियूं, त उनजे दीप सां जुड़ी करे असां सभु दीपावली थी वेंदा आहियूं, मालिक जी रहमत सां भरिजी हिकु थी वेंदा आहियूं, सभु कुझु पाए वठंदा आहियूं। सॼे प्यार भरे अवसर ते उन सॼे सतगुरु दर, उन ईश्वर दर, इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती ॾियारी जे इन पावन पर्व ते पाण सभिनी खे अहिड़ी आसीस रहमत किरपा ऐं करुणा बख़्शे, जो जंहिं उमंग उत्साह प्यार मोहबत सिक श्रद्धा सां इन ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं, इन त्योहार खे मल्हाईंदा आहियूं, उन उमंग उत्साह सां मुंहिंजे असूलनि, मुंहिंजी मान मर्यादाऊं, मुंहिंजे इख़लाक़ किरदार खे, नज़र जी नीयत जी पौतरताई खे, सचे साईं जी रहमत खे, नाम ध्यान खे, पंहिंजे जीवन खे सत्कर्म जी पूजा बणाए करे असां अहिड़ा बणिजूं जो उहे असांजो अंदर जो दीप ऐं ॿाहिरि जो शान सदाई जगमगाईंदो रहे, ऐं असां ॾींहंनि वांगुरु सदाई चमकंदा रहूं। सो अॼु पावन पर्व ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं
संसार जे पर ब्रह्मा जे अजीब आत्मा के दियारी जे पावन पर्व जो पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं वाधाई सचो सतराम सचो सतराम सचो